दादू उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज में रांदियुनि जो सिलसिलो जारी। हर शागिर्द में का न का खूबी आहे। को तकरीर में जोशीलो त को सवालनि जवाबनि में हाज़िर दिमाग़ त के वरी शागिर्द रांदियुनि जा कोॾा जिन खे मैदान में लाहिण खां पोइ ख़बर पवंदी आहे त केतिरो टैलेंट असांजे इर्द गिर्द मौजूद आहे। शागिर्दनि जे अंदर लिकियल खूबियुनि ऐं ख़ासियतनि खे बेदार ऐं निर्वार करण लाइ सेक्रेटरी एजुकेशन रफ़ीक अहमद बुरड़ जे ॾिनल कैलेंडर मुताबिक़ उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू पंहिंजे शागिर्दनि जे लाइ रांदियुनि जा मौक़ा फराहम कया। वॉलीबॉल जे ग्राउंड ते 12 इंजीनियरिंग क्लास जो मुक़ाबिलो 11 मेडिकल क्लास जे शागिर्दनि विच में थियो, जॾहिं त सख़्त मुक़ाबले खां पोइ 3 मां 2 रांदियूं खटे 12 इंजीनियरिंग जी टीम फातह हासिल कई। क्रिकेट जो मैच 11 मेडिकल क्लास जी टीम ऐं 12 मेडिकल क्लास जी टीमनि विच में थियो, जंहिंमें पहिरियां बैटिंग कंदे 11 मेडिकल जी टीम 119 स्कोर कयो, जॾहिं त 12 मेडिकल जी टीम 40 ते ऑल आउट थी वई ऐं वॾे मार्जन तां 11 मेडिकल क्लास जी टीम खटियो। अज़ीज़ुल्लाह खासकेली, टोंग न्यूज़ दादू।